अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़ रुकयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई विया मटियारी मां रिपोर्ट अब्दुल सुभान अगलानी जी। डिप्टी कमिश्नर मटियारी बिरशाह जी दरगाह समेत बिरशाह टाउन ऐं उन जे हदनि में शराब समेत हर क़िस्म जी मंशात जे मुस्लिम तोड़े गैर मुस्लिमनि खे वेकिरे ते पाबंदी हणंदे शराब जे गुतनि जा लाइसेंस रद्द करे छॾिया आहिनि। उनदस में हिकु नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, जंहिं में ॼाणायो वियो आहे त शराब समेत हर क़िस्म जी मंशात इस्लाम ऐं ॿियनि मज़हबनि में बि हराम आहे ऐं मना थियल आहे। उन करे बिरशाह जी नगरी में शराब ऐं ॿी मंशात ते पाबंदी हई वई आहे ऐं हर क़िस्म जी शराब जे गुतनि जा लाइसेंस बि कैंसिल कया वञनि था। उन खां सफ़ाई डिप्टी कमिश्नर जी जारी कयल नोटिफिकेशन में दरगाह बिरशाह ऐं उन जे भरपासे शहर जी होटलनि, पब्लिक पार्कनि तोड़े आम माण्हुनि जी रश वारियुनि जायुनि ते सिगरेट समेत कंहिं बि क़िस्म जी तंबाकू नोशी ते बि पाबंद हणी छॾी आहे। बंदगिरी कंदड़ दुकानदारनि तोड़े शहरियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। नोटिफिकेशन मूजिब बिरशाह ऐं उन जी हदनि में कंहिं बि क़िस्म जी मंशात जे आदि मवाली खे ॾिसण जी सूरत में उन खे हिरासत में वठी रिहेबिलिटेशन सेंटर ते उमाणियो वेंदो। नोटिफिकेशन में मुख्तियार कार हाला ऐं SHO बिरशाह खे ॼाणायल हुकुमनि जी भञकिड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई वई आहे।